बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां गजरुनि जो हलवो ठाहींदासीं। मौसम आहे इन करे असां गजरुनि जो हलवो था ठाहियूं। 1 किलो गजरूं, किलो खीर जो, ऐं खोया, बादाम, पिस्ता, खंड, 1 कोप तेल जो। ठीकु आहे। हाणे असां गजरूं विझंदासीं देगड़ीअ में। गजरुनि जो पाणी सुकी वञे त पोइ असां हिन में खीर विझंदासीं। गजरुनि जो पाणी सुकाईंदासीं। हाणे असां खीर विझंदासीं। पाणी सुकी वियो आहे, हाणे असां खीर विझंदासीं। जॾहिं खीर सुकी वेंदो उन खां पोइ असां खीर विझंदासीं। असां हाणे खीर विधो आहे। ने खीर सुकी वञे हाणे असां हिन में खंडु विझंदासीं। 1 कप खंड जो। हाणे असां हिन में तेल विझंदासीं। तव्हांजी मर्ज़ी आहे तेल विझो या गिहु विझो। 1 कप तेल था विझूं असां वटि तेल आहे, असां हिन करे तेल था विझूं। तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां तेल विझो या गिहु विझो। 1 कप पोइ असां मिक्स कंदासीं हुनखे चङी तरह सां, जीअं इहो तेल वरी पाण निकिरी अचे, मथां तरी बीहे थोरो हल्को। असल में ख़ुशबू जे लाइ विझिबो आहे तेल, बाक़ी हूअं तेल हे पंहिंजो पाण कढंदो आहे। जो खीर पियल अथसि न, उनजो तेल निकिरो। हाणे तव्हां ॾिसंदो त हिन मथां हाणे तेल अची वियो आहे, साइडुनि खां ॾिसो तेल थी वियो आयो आहे न। इन करे हाणे असां हिनखे ख़तमु कंदासीं। हाणे बाहि बंदि करे छॾींदासीं। हाणे असां प्लेट में रखाईंदासीं। खोया विझंदासीं हिते असां थोरो। असां हिकिड़ो खोया विझंदासीं हिते। सजाइण जे लाइ खोया, डेकोरेशन करण जे लाइ थोरो
बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे खोया विझो या न विझो। थोड़ा बादाम, थोड़ा पिस्ता, हिकु दफ़ो ही गजरुनि जो हलवो जेको खाईंदो उहो बार बार खाईंदो।